बदीन मां सिंधियाना न्यूज़ नेटवर्क के रिपोर्टर रोशन दिन गोरे जो मूजिब सूबाई मुहतसिब आला सिंध के हिदायतुन ते रीजनल डायरेक्टर सूबाई मुहतसिब आला सिंध मंजूर अली सुमरो पारां डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस बदीन में खुली कचहरी में हाज़िर सर्विस और रिटायर्ड मुलाजमन जा मसला बुधा। इन मौके ते रीजनल डायरेक्टर चयो त सूबाई मुहतसिब आला सिंध के हिदायतुन ते हर महीने डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस बदीन में खुली कचहरी मुनक़द कई पई वञे। हुन डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर के हिदायतूं ॾींदे चयो त माण्हुनि जा जाइज़ मसला हल कया वञनि। फोती और रिटायरमेंट वारा केस तरजीह बुनियादुन ते हल कया वञनि। खुली कचहरी में दरख्वास्त गुजारन इमदाद अली खासकेली, असद अब्दुल रज़ाक मेंद्रो, अली रज़ा समो और बेन पंहिंजा मसला पेश किया, जंहिं सूबाई मुहतसिब में आला दरख्वास्त गुजारन के यकीन ॾियारींदे चयो त तव्हांजा जाइज़ मसला हल कया वेंदा। हुन वधीक चयो त जेकॾहिं डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिस में शिकायत करण बावजूद भी तव्हांजा मसला हल न थियनि त पोइ मुंहिंजी ऑफिस जा दरवाज़ा दरख्वास्त गुजारण लाइ हर वक्त खुलियल आहिनि। डिस्ट्रिक्ट अकाउंट ऑफिसर शकील बुर्डो ब्रीफिंग ॾींदे ॿुधायो त एक महीने में 85 GP फंड जा केस मुकम्मल कया आहिनि ऐं 200 खां मथे LPR जा केस पेंडिंग में आहिनि, जेके बजट अचण सां गॾु नंबरवार उन्हनि खे पैसा ॾिना वेंदा। हुन वधीक चयो त अहिड़ी रिपोर्ट हर महीने हेड ऑफिस के पिणु उमाणी वेंदी। इन मौके ते असिस्टेंट रजिस्ट्रार सूबाई मुहतसिब आला बदीन अब्दुल सत्तार मेमण, एडिशनल डिस्ट्रिक्ट अकाउंट 1 गुलजी, डिस्ट्रिक्ट इंफॉर्मेशन ऑफिसर सरफराज समो और आम शहरी वॾे अंग में मौजूद हुआ।